शांति। अॼु जी मुल्य तारीख़ है 2/11/2022। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार हाणे श्रीमत ते मन बुद्धि के भटकाइण बंद करो। हिक बाप सां संबंध जोड़े बुद्धि योग लगायो त सब बंधन समाप्त थी वेंदा। प्रश्न बाप संगम ते कहिड़ो पुरुषार्थ कराईंदा आहिनि जो सॼे कल्प में न थींदो आहे? उत्तरा बंधनन सां बुद्धि योग कढाए संबंध सां बुद्धि योग जोड़ण जो पुरुषार्थ हाणे बाबा कराईंदा आहिनि। हिन समय ही हिक तरफ तव्हांजो संबंध खिचंदो आहे त ॿिए तरफ बंधन। हिन समय ही हिक तरफ तव्हांखे संबंध खींचदो आहे बाबा सां ऐं ॿियो तरफ बंधन। त युद्ध हलदी रहंदी आहे। आखिरी बंधन सां ईश्वरीय संबंध में अचण जो इहो ही सही समय आहे, छो जो ईश्वर के यथार्थ रूप सां तव्हां हाणे ही ॼाणदा आहियो। ईश्वर के सर्वव्यापी थियण सां संबंध जुड़ण जे बजाय ॿियो ही टुटी पवंदो आहे। बुद्धि विपरीत थी वेंदी आहे न। हिन करे जॾहिं यथार्थ पहचान मिले तो संबंध में अचण जो पुरुषार्थ करो। गीता धीरज दर मनवा। ओम शांति। मनुष्य मात्र जो मन और बुद्धि अर्थात आत्मा जो मन और बुद्धि वह अनेक प्रकार के भ्रमण में भटकदो रहंदो आहे। हिते तव्हां ॿार अनेक प्रकार जे भटकण सां छुटण जो पुरुषार्थ था करो। आत्मा चईंदी आहे मुंहिंजो मन भटके थो। हाणे बाप चईंदो आहे तव्हांखे भटकण जी दरकार न आहे। अॼुकल्ह तव्हांजो मन बुद्धि भटकदे भटकदे हैरान थियो न। हाणे श्रीमत ते मन बुद्धि खे भटकाइण बंद करो। हिक तरफ बुद्धि जो योग लगायो। देह अभिमान में अची करे ॾाढा भटकिया आहियो न। अनेक प्रकार जे मित्र संबंधी आदि जा बंधन रहंदा आहिनि। बाप चईंदो आहे उन्हनि सभिनि सां छॾे हिक मूंसां संबंध जोड़ो। चईंदा आहिनि असांजो मन ॾाढो भटके थो, हिक जे संबंध में जुटी नथो सघे। असां चाहींदा बि आहियूं कि अहिड़े मिठे मिठे बेहद जे सुख ॾियण वारे बाप सां गॾु योग पक्को रखो, काथे बि बुद्धि न भटके। बाप चए तो अॼुकल्ह खां आसरी मथे भटकदे भटकदे तव्हां हैरान थिया आहियो न। हाणे इहा भटकण छॾो, दृढ़ संकल्प करो। कल बाबा चई न दृढ़ संकल्प कंदा त असंभव भी संभव थी सघंदो। मां आत्मा आहियां, ये भोजन असो सम्झंदा आहियो मां देह आहियां त देह सां गॾु संबंध थी वियो। बाबा ईअं नथो चए कि तोड़े ॾियो, लेकिन तव्हां हिन मृत्यु लोक जे बंधन में रहंदे हुए ईश्वरीय संबंध खे यादि करो। ये आहे बंधन, उहा आहे संबंध। बंधन में दुख थींदो आहे त कीअं सम्झ में अचे कि ये बंधन आहे। जंहिं बि दैहिक संबंध खे निभाइण में तव्हांखे दुख थो थिए न त उहो संबंध न आहे, बंधन आहे। संबंध हूंदो आहे सुख जे लाइ। बंधन और संबंध ॿ अलॻि अलॻि चीजूं आहिनि। बंधन अक्षर पुराणी दुनिया में, संबंध अक्षर नई दुनिया में। हाणे तव्हां नई दुनिया जा मालिक ठहण वारा आहियो त नई दुनिया सां गॾु संबंध जोड़ो। हिन बंधन में रहंदे हुए भी संबंध जे लाइ पुरुषार्थ करणो आहे। संबंध कंहिंसां रखणो आहे। अहिड़ो त कोई आहे न जो चए मनमना भव मध्याजी भव। चईंदा आहिनि कि बेहद जे बाप सां बेहद जे सुख जो वर्से सां संबंध रखो। बाबा चईंदा आहिनि अहिड़ो कोई न आहे जो चए मनमना भव मध्याजी भव ऐं चए कि बेहद जे बाप सां बेहद जे सुख सां वर्सो रखो, संबंध रखो। बाप ये संबंध जुड़ाईंदो आहे न। जॾहिं तव्हां बंधन में आहियो त तव्हांखे पुरुषार्थ कराइण वारो कोई मनुष्य न आहे न। हिकु बाप ई अची करे असांखे अहिड़ो पुरुषार्थ कराईंदो आहे, बंधन सां छुड़ाए करे संबंध में लाहींदो आहे। बंधन आहे मायावी राज्य में,
संबंध राम राज्य में व ईश्वरीय राज्य में। उन्हनि खे ईश्वरीय राज्य ऐं हिनखे आसुरी राज्य चइबो। श्री सतयुग ईश्वर स्थापन कयो न, हुनमें उच पद पाइण लाइ तव्हां ॿारनि खे पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि। हाणे तव्हां संगम ते आहियो, हाणे असां किथे आया आहियूं? संगम ते आया आहियूं। सिर्फ़ संगम ते ही संबंध जो पुरुषार्थ थींदो आहे न, ॿियो कहिड़े बि युग में पुरुषार्थ न थींदो, त नेचुरल लाइफ हलंदी वेंदी सत्य खां। बाप चए तो मां अची करे बंधन खां छुड़ाए संबंध में बुद्धि योग लॻवाईंदो। सत्य में नया संबंध जी प्रालब्ध हाणे जे पुरुषार्थ सां मिलंदी आहे। जो संबंध खे ॼाणंदा ई न आहिनि त पुरुषार्थ कीअं कंदा? ये तो जरूर थींदो आहे, हिकु तरफ़ संबंध खींचदो आहे, ॿियो तरफ़ बंधन खींचदो आहे। ये लड़ाई थींदी रहंदी आहे। सत्य त्रेता में संबंध जी ॻाल्हि ही न आहे। द्वापर कलयुग में सत्य त्रेता में संबंध जी ॻाल्हि ही न आहे। द्वापर कलयुग में भी संबंध जी ॻाल्हि आहे। संगम ते ही संबंध ऐं बंधन ते ध्यानु रहंदो आहे। बाक़ी मनुष्य ॾिसो अलाए छा चवनि था, संबंध बंधन अर्थ थोरी सम्झनि था। हिन समय असां अर्थ सम्झंदा आहियूं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो आसुरी बंधन खां ईश्वरीय संबंध में आया आहियूं। संगम आहे ही पुरुषार्थ जो युग। हिनखे ही बंधन ऐं हिते ही बंधन ऐं संबंध जो पतो आहे। आसुरी बंधन में रावण लायो अथई, ईश्वर को ईश्वरीय संबंध में लाईंदो। असांखे आसुरी बंधन में रावण अर्थात विकारन लायो अथई। हाणे ईश्वर को असांखे ईश्वरीय संबंध में लायो आहे। बाप तव्हांजो बुद्धि योग पाण सां जुड़ाईंदो आहे, जंहिंसां तव्हां स्वर्ग जा मालिक ठही वेंदा आहियो। भक्ति में जो पुरुषार्थ कंदा आहियूं उहो अयथार्थ हूंदो आहे। यथार्थ पुरुषार्थ परमपिता परमात्मा ई कराईंदो आहे। सर्वव्यापी जे ज्ञान सां परमात्मा जे संबंध सां, सर्वव्यापी जे ज्ञान सां परमात्मा सां संबंध न थी सघंदा, ॿियो ही टुटी पवंदो आहे। हाणे तव्हांखे हिकु बाप सां गॾु बुद्धि योग जोड़णो आहे और स्वर्ग वैकुंठ जी राजाई जे लाइ पुरुषार्थ करणो आहे। शास्त्रनि में त भगवान वाक्य अर्जुन प्रति लिखल आहे। सिर्फ़ हिकु अर्जुन ई थोड़ी हूंदो, भगवान राजयोग त ॾाढनि खे सेखारियो हुनई न त स्वर्ग जी राजधानी कीअं स्थापन थींदी। दुनिया में अहिड़ो कोई मनुष्य न आहे जो चए कि असां भविष्य जन्म जन्मांतर जे लाइ पुरुषार्थ था करूं। ये सिर्फ तव्हां ब्राह्मण ही थी सघंदा आहियो। ॾिसो हिन समय असां सिर्फ़ 21 जन्म जे लाइ न आहे, बाबा चए तो पूरे कल्प जे लाइ बि बाबा चईंदा न तव्हांजो जीवन 50-60 जन्म भी तव्हांजा सुठा हूंदा आहिनि। पोइ बि ॾिसो असांजो अंतिम जन्म भी बुरो त न आहे न दुनिया वारनि जे हिसाब सां। त बाबा चए तो ॾिसो कोई माण्हू हूंदो जो चए भविष्य जन्म जन्मांतर जे लाइ पुरुषार्थ करो, मेहनत करो, पढ़ाई करो, कमाई करो। ये बाबा ही अहिड़ो पुरुषार्थ कराए सघंदा। ये सिर्फ़ तव्हां ब्राह्मण ही करे सघंदा आहियो। ये निश्चय है कि असांजी दैवी राजधानी ड्रामा अनुसार जरूर स्थापन ही थींदी। असां न चाहियूं त भी जरूर थींदी। इम्पॉसिबल आहे जो स्थापना न थी। ड्रामा जरूर स्थापना कराईंदो। ड्रामा असांखे जरूर पुरुषार्थ भी कराईंदो, परंतु इनखे ध्यान में रखी न असां बेला थी वञूं कि ड्रामा खे कराइणो हूंदो त कराईंदो। कल्प पहिरियों माफ़िक असां कयो हुयो त कंदासीं ही सही, परंतु हलणो श्रीमत ते आहे। ड्रामा थी करे पंहिंजी मत न हलाइणी आहे। ॼाणंदा आहियूं ड्रामा अनुसार भारत खे स्वर्ग ठहिणो ही आहे। पोइ भी ऊंच मर्तबे जे लाइ श्रीमत ते पुरुषार्थ बाबा कराइनि था, टाइम भी बतलाइनि था। ड्रामा प्लान अनुसार बाप आया आहिनि। उहे चवनि था ये संगम युग पुरुषार्थ करण जो आहे, पदत खां पावन ठहिण जो आहे। संगम जी ॾाढी महिमा आहे। वो त नदियुनि ऐं सागर जे संगम आहे। ये संगम त तव्हांजो हाणे थींदो आहे। ज्ञान सागर ऐं असां ज्ञान नदियुनि जो संगम आहे न। बाप चए तो मां हिन संगम युगे युगे ते ईंदो आहे। सॼी दुनिया पतित जरूर ठहिणी आहे। वो पतित खां पावन दुनिया जरूर ठहिणी आहे।
जो भी मनुष्य मात्र आहिनि सभिनि जो हिसाब किताब चुकतो करे जरूर पावन ठहणो ही आहे। ये कयामत जो समय है ना, बिगर पावन ठहे कोई भी सजनी मुस्सा गॾु परम पिता परमात्मा साजन जी पिछाड़ी न अची सकती आहे। तव्हांखे ॾिसणो आहे कि मकड़ टिड्डियुनि जॾहिं उड़जी वञनि त उन्हनि जो हिकु लीडर हूंदो आहे, उनजी पिछाड़ी सॼो झुंड हली वेंदो आहे, उड़दो आहे। इहा बि ईअं ई आहे न, साजन आयो आहे गुलगुल ठाहिण, तव्हां हाणे पावन ठही वेंदा पोइ मां वेंदमि, पोइ तव्हां बि सभी आत्माएं सजनियूं ढेर जी ढेर मुंहिंजे पिछाड़ी भॼंदव। तव्हां सजनियूं बि ॼाणंदा आहियो कि असां इहो शरीर छॾे करे भॼंदासीं साजन जे पिछाड़ी। भगवान त हिकु ई आहे न, भक्तियूं अनेक आहिनि, कोई कंहिंखे मञंदो आहे, कोई कंहिंखे मञंदो आहे, कोई चवंदो आहे सागर ठहियो ई न आहे, जे जो चयो सो मञी वठंदा आहिनि। पंहिंजी मत अथवा मनुष्य मत खे ब्रह्म चइबो आहे न। बाप अची करे सभी ब्रह्मन सां, ब्रह्म मतलब अंदर जो अलग अलग विचार हूंदा आहिनि न, सभी ब्रह्मन सां छुड़ाईंदा आहिनि। इहा आहे दुखधाम। हाणे सुखधाम हलण लाइ बाबा असांखे श्रीमत था ॾियनि। सुखधाम भी त हिते ई स्थापन थींदो न, दुखधाम भी असां ई ठातो आहे, दुखी दुखी थी करे सुखधाम भी असांखे ई ठाहिणो आहे। बाप जी श्रीमत ते हली करे सदा सुखी रही करे। निराकार बाप जी मत मिले थी न, साकार मनुष्य सां कॾहिं श्रीमत न मिली सकती आहे। रावण राज्य में आसुरी संप्रदाय के सिवाय, रावण राज्य में आसुरी संप्रदाय के सिवाय परमपिता परमात्मा जी श्रीमत कोई ॾेई न सकतो आहे, जंहिंसां उहा श्रेष्ठ ठहींदा आहिनि। त हिन ई रावण राज्य में परमात्मा ही ॾेई सघंदो, ॿियो कोई भी न ॾेई सघंदो। रावण राज्य में आसुरी संप्रदाय खे परमपिता परमात्मा ही अची करे श्रीमत ॾींदा आहिनि, जंहिंसां उहा श्रेष्ठ ठहींदा आहिनि। दिन प्रतिदिन मनुष्य ॿियो ही भ्रष्ट थींदा था वञनि। उन्हनि सभिनि जी उतरती कला आहे, तव्हांजी चढ़ती कला आहे। तव्हां ब्राह्मणनि सां देवता था ठहो, पोइ उतरती कला शुरू थी वेंदी आहे। देवता खां क्षत्रिय, वैश्य, शूद्र ठहींदा आहियो न। हाणे चढ़ती कला आहे, चढ़ती कला तुंहिंजे बाणे सर्व जो भलो। हाणे असां पुरुषार्थ कंदासीं त असांजे बाणे सर्व जो भलो थींदो न। सब मुक्ति धाम में हली हलंदा, तव्हां जीवन मुक्ति में अची ईंदव। भारत कॾहिं खाली न थींदो। स्वर्ग जॾहिं हूंदो आहे तॾहिं ॿिया खंड न रहंदा आहिनि, इस्लामी बौद्धी आदि त पोइ ईंदा आहिनि, पोइ पंहिंजे पंहिंजे खंड खे पोइ स्थापन कंदा आहिनि। लिखल जी आहे न हिस्ट्री में कि इहे सभु खंड पोइ ठहिया न, भारत खां ई पैसो खणी। हुन खां पहिरियों चंद्रवंशी राम राज्य हुयो, हुन खां पहिरियों सूर्यवंशी श्री लक्ष्मी श्री नारायण जो राज्य हुयो। क्राइस्ट न हुयो त बौद्धी हुयो, बौद्धी न हुयो त इस्लामी हुयो। मतलब पहिरियों सूर्यवंशी, पोइ चंद्रवंशी, पोइ इस्लामी, पोइ बौद्धी, पोइ क्राइस्ट, इहे करे धर्मनि जी वृद्धि थी आहे। बाबा चवंदा आहिनि कि इस्लामी न हुया त राम राज्य न हुया, उन्हनि खां पहिरियों सूर्यवंशी हुया। हाणे सूर्यवंशी चंद्रवंशी घराना ॿई न आहिनि। हाणे बाप अची करे टे धर्मनि जी स्थापना थो करे। तव्हां ब्रह्मा मुख वंशावली सच्चा ब्राह्मण देवता ठहण जो पुरुषार्थ था करो। शूद्र पुरुषार्थ न कंदा आहिनि, ब्राह्मणनि खे ही ब्रह्मा द्वारा श्रीमत मिलंदी आहे। अर्थात जेसि ताईं असां पवित्रता जी प्रतिज्ञा न कंदासीं तेसि ताईं असां ब्राह्मण न ठही सघंदा आहियूं। पोइ ब्राह्मण ठही करे पोइ बाबा असांखे पुरुषार्थ कराईंदो आहे, असांखे श्रीमत मिलंदी आहे। त पहिरियों पवित्रता जी प्रतिज्ञा करे करे पवित्र रहणो आहे। ॾिसो तॾहिं त पोइ असां ब्राह्मण, जेसि ताईं असां पक्को निश्चय न कंदासीं, बाबा सां प्रॉमिस न कंदासीं, तेसि ताईं श्रीमत मिलंदे हुए भी पालन न करे सकते हैं। बाबा चवंदा आहिनि न, अशुद्ध बुद्धि जे अंदर बाबा जो ज्ञान ठहरी न सघंदो आहे, पोइ मूंसां योग भी न लॻाए सघंदी आहे न अशुद्ध आत्मा। त जेसि ताईं ज्ञान बुद्धि में न वेही बाबा खां शक्ति न वठूं त धारणा कीअं थिए।
तंहिंजे करे बाबा पुरुषारथ की कराईंदा आहिनि, ब्राह्मणनि खे ही ब्रह्मा द्वारा श्रीमत मिलती है, जिसका तव्हां श्रेष्ठ देवता ठहींदा आहियो। बाक़ी थोड़ो समय आ विनाश आयो की आयो, हालतूं त बिगड़दी रहियूं आहिनि न, बिगड़ण में टाइम न लॻंदो। अगर हिकु बॉम्ब हलायूं त ॿियो बि हलाइण लॻी वेंदो। तव्हां सूक्ष्म वतन, मूल वतन, वैकुंठ ॾिसी करे ईंदा आहियो न, साक्षात्कार थींदो आहे न, कृष्णपुरी जो बि साक्षात्कार थींदो आहे। बाक़ी हुते त कोई वञी न सघे, वञण जो समय त तॾहिं ईंदो जॾहिं शिव बाबा साथ में वठी हले। वञण जे समय त असांखे शिव बाबा साथ वठी हलंदो न, साथ में वठी हलंदो। बाक़ी साक्षात्कार त थींदो रहंदो आहे हाणे, लेकिन जॾहिं सच्चे में वञणो हूंदो त असां बाबा सां गॾु वेंदासीं न। हाणे तव्हांजो पुरुषारथ ईश्वर सां गॾु संबंध जुटल आहे। तव्हांजो मुंहिंजो ईश्वर सां गॾु संबंध जुटल आहे न। तव्हांजी रावण राज्य तरफ़ पीठ आहे, मुंहुं राम राज्य तरफ़ आहे। हाणे तव्हां ब्राह्मण वरण में आयो, वरण अविनाशी आहिनि न, प्रजापिता ब्रह्मा जा ॿार ब्राह्मण जरूर खपनि। तव्हां ब्राह्मणनि खे वरसो ॾाॾे खां थो मिले, स्वर्ग जी स्थापना करण वारो, राज्य सिखलाइण वारो शिव बाबा। ये ईश्वरीय वरसो अधु कल्प हलंदो आहे, पोइ मिलंदो आहे आसुरी वरसो। धरती कला 21 जन्म खां पोइ पूरी थी वेंदी आहे, पोइ आसुरी राज्य शुरू थींदो आहे। असुर आहे रावण, परम पिता परमात्मा खे चइबो आहे बिंदी मिसल। दुनिया ये न ॼाणदी आहे कि शिव जो रूप छा आहे, उहे सम्झंदा आहिनि एतिरो वॾो लिंग आहे। बाबा चए थो जीअं तव्हां बिंदी रूप मिसल आहियो, मां बि परम पिता परमात्मा खे जो रूप भी बिंदी मिसल आहे। जीअं तव्हां चमकदो सितारो आहियो, उहा मां बि चमकदो सितारो आहियां। मां सदैव परम धाम में रहंदो आहे, जन्म मरण में न ईंदो आहे। तव्हां जन्म मरण में ईंदा आहियो, मां पतित पावन आहियां त मूंखे परम धाम में रहणो पए न। हाणे तव्हांखे मां पावन थो ठाहियां, ॾाढी वॾी भारी बीती आहे, अर्थात प्राप्ति आहे। 21 जन्मनि जे लाइ तव्हां विश्व जो मालिक ठही वेंदा। पुराणी दुनिया में इसके सिर्फ़ बुद्धि योग सां भुलजणो आहे। रहणो त हिन ई दुनिया में आहे न, लेकिन बुद्धि असांजी मथे लॻल हुजे। चईंदा बि आहिनि इहे ॿार अथवा इहो धन ईश्वर ॾिनई। हाणे बाप चए थो इहे सभु त ख़तम थी वेंदो, इहे जो कुझु बि आहे उहो न रहंदो, त हिन ममत्व कढो। भॻवान तव्हांखां वठी करे छा कंदा? सिर्फ़ भगवान जे नाम करे छॾो ऐं हुन जे मत ते हलो, इन सां ममत्व निकिरी वेंदो। इहो त ॾाढो थोरो आहे। असां त रिटर्न में तव्हांखे स्वर्ग जो वरसो था ॾियूं। जीअं बाप नयो मकान ठाहींदो आहे त पुराणे सां ममत्व निकिरी वेंदो आहे न, नए सां जुटी वेंदो आहे। तव्हां ॿार ॼाणदा आहियो पुराणी दुनिया भस्म थियणी आहे, न त असांखे हाणे त असांखे नई दुनिया में वञणो आहे। इन करे ममत्व मिटाए करे नई दुनिया सां संबंध जोड़नो आहे। कलयुग खां पोइ सत्युग अचणो आहे। जीअं राति खां पोइ ॾींहुं, ॾींहुं खां पोइ राति ईंदी आहे न, ये पोइ बेहद जो ॾींहुं, बेहद जी राति आहे। अधु कलाक आहे ज्ञान जी प्रालब्ध, अधु कलाक आहे भक्ति। जॾहिं तमो प्रधान जड़ीभूत थी वेंदा आहियूं तॾहिं त मां ईंदो आहियां, तॾहिं त भक्ति बि व्यभिचारी आहे। हाणे त भक्ति बि व्यभिचारी आहे। मूंखे कण कण में ठिकर भितर में चई छॾियो अथनि, पत्थरनि खे पूजा जे लाइ रखंदा आहिनि, पत्थरनि खे ई शिव चईंदा आहिनि। पूजा जे लाइ इहे पत्थर जी प्रतिमा ठाहींदा आहिनि। ये भक्ति मार्ग जी सामग्री ॾाढी आहे। जन्म जन्मांतर यज्ञ तप तीर्थ आदि कंदा आहियो, शास्त्र पढ़ंदा आहियो। बाप चए थो कि हिन सभिनि सां तव्हां मूंखे प्राप्त न करे सघंदा। तव्हां खुद ई चईंदा आहियो हे पतित पावन अचित, पतित आत्मा आहियूं त वञी न सघंदे। सम्झाईंदा त ॾाढा सुठी रीति खां आहे, सुठी रीति सां आहिनि। बाबा गीत बि आहे न कि हाणे थोरो धीरज धरो। बाबा सम्झाईंदा त ॾाढी सुठी रीति आहिनि। बाबा जी हिकु हिकु ॻाल्हि असां ध्यान सां धीरज रखी करे मनन चिंतन कंदासीं न
त असांखे सब प्रश्ननि जो उत्तर मिली वेंदो, असांजे जीवन में शांति अची वेंदी। श्रीमत ते हलंदा हलो त तव्हांजा सब दुख दूर थी वेंदा। 21 जन्म जे लाइ पोइ तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदव। हिकु ही पारलौकिक बाप स्वर्ग जो वरसो ॾींदो आहे, ॿिया सभी बाप त पोइ सतयुग में त जो वरसो मिलंदो उहो असांखे हाणे ई मिले थो न। बाक़ी द्वापर युग में पतित माउ पीउ असांखे विकार जो ही वरसो ॾींदा आहिनि, विकार में ही धकेलंदा आहिनि। हिकु पारलौकिक बाप असांखे स्वर्ग जो वरसो ॾींदो आहे, हुते दुख जी त कोई ॻाल्हि हूंदी न आहे। तव्हां 5000 वर्ष पोइ बाप सां वरसो वठण आया आहियो, जो अची करे थोरो बहुत ॿुधंदा उहो बि स्वर्ग में अची वेंदा, परंतु उच्च पद न पाए सघंदा आहिनि। जेतिरो योग में रहंदा ओतिरो पवित्र थींदा वेंदा ऐं उच्च पद पाईंदा। श्री बाबा जी याद में रहण ऐं सृष्टि चक्कर के फिराइण, ॿियनि खे बि सम्झाइणो आहे, इन सां ऊंच पद मिली वेंदो। श्री बाबा खे याद करणो आहे, सृष्टि चक्कर के फिराइणो आहे ऐं ॿियनि खे बि सम्झाइणो आहे, इन सां छा मिली वेंदो असांखे? ऊंच पद। पवित्र त रहणो ई आहे न। बाप थे तो अजामिल जहिड़े पापनि जो भी उद्धार मां ही कंदो आहे। अच्छा मीठी मीठी सिकले दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार मृत्यु लोक जे बंधननि में रहंदे सुख जे संबंध खे याद करणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झी मन बुद्धि खे भटकाइण सां छुड़ाइणो आहे। पुराणी वियो आहे, पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे, इन करे हिन सां ममत्व मिटाए ॾियो। सब ब्रह्मन जेका ब्रह्म हूंदा आहिनि न, ब्रह्म मन में, उन्हनि सां बुद्धि योग कढी करे बाप जी श्रीमत ते हलणो। कोई भी भ्रम असांजे मन बुद्धि में न हुजे। स्लोगन वरदान आहे, कहिड़ी भी ॻाल्हि खे फुल स्टॉप जी बिंदी लॻाए करे समाप्त करण वारा सहज योगी ठहो। सभी पॉइंट जो सार पॉइंट ठहणो आहे। पॉइंट रूप में स्थित रहो त क्वेश्चन मार्क जी क्यू समाप्त थी वेंदी। जॾहिं कहिड़ी भी ॻाल्हि में क्वेश्चन अचे न त बिंदी अर्थात फुल स्टॉप लॻाए छॾियो। फुल स्टॉप लॻाइण जो सहज स्लोगन आहे, जो थियो, जो थिए थो, जो थींदो उहो सुठो ई थींदो। छो जो संगम युग आहे ई सुठे ते सुठो। अच्छा सुठो चइण सां सुठो ई थींदो। हिन सां सहज योगी जीवन जो अनुभव कंदा रहंदा। स्लोगन आहे, स्नेह ही सहज याद जो साधन आहे। स्नेह में समाइजी वञो अर्थात सहज योगी ठहण। परमात्मा सां दिल जो सुठो स्नेह हूंदो न। बाबा चवंदा आहिनि स्नेह सां गॾु पोइ ज्ञान बि खपे, समझ बि खपे। चलो पहिरियों त असांखे बाप सां स्नेह हुजे, ॾिसो असां न चाहींदे भी बाबा जी हर श्रीमत खे आप ही फॉलो करण लॻी वेंदासीं। छो जी जाते सां स्नेह हूंदो आहे, उहो जो चईंदो आहे उहो जल्दी मञी वठंदा आहिनि न। त ये यादि रखे कि मूंखे केरु थो चए, मूंखे हुन सां स्नेह आहे त तुरंत असां बाबा जी हर श्रीमत खे फॉलो करे जीवन में अॻियां जल्दी जल्दी वधी सघंदा आहियूं। अच्छा ओम शांति।